सूरह मरियम जी आयत नंबर 56 खां तिलावत आहे। अल्लाह पाक हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र फरमायो। उन खां बाद में हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जो उन्हनि जूं ख़सलतूं बि अल्लाह बयान फरमायूं। फरमाई त इन्नहु कान मुख़लसा, अल्लाह जो सचो रसूल हुयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम। ऐं फरमाई जॾहिं उन सचाई ॾेखारी त असां वरी उनखे अल्लाह पंहिंजे तरफ़ खां वरी महिरबानी बि उनजे मथां नाज़िल फरमायूं। ऐं अहिड़ी तरह हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम उन जी वरी क्वालिटी इहा हुई त उहो वाइदे जो सचो हुयो, अल्लाह जो रसूल बि हुयो ऐं वाइदे जो सचो बि हुयो। ऐं ॿी आदत हुनजी इहा आई त पंहिंजे आल वारनि खे नमाज़ ऐं ज़कात जे लाइ चवंदो रहंदो हुयो। इहा हुनजी ख़ासियत हुई हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम जी। ऐं फरमाई त इन अमल जे करे अल्लाह हुन खां राज़ी हुयो। हाणे अल्लाह पाक ज़िक्र फरमायो हज़रत इदरीस अलैहिस्सलाम जो। क़ुरान फरमाए त वज़कुर फ़िल किताब इदरीस, फरमाई प्यारा अवां ज़िक्र कयो इदरीस अलैहिस्सलाम जो ज़िक्र क़ुरान पाक में। इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या, फरमाई त इहो बि अल्लाह जो सचो रसूल हुयो, सचो नबी हुयो इदरीस अलैहिस्सलातु वस्सलाम। फरमाई वरफ़अनाहु मकानन अलिया, असां हुनजे मर्तबे खे ॾाढो बुलंद करे छॾियोसीं। उलाइका अल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन। हाणे इहा अल्लाह पाक मुख़्तसर अंबिया जो ज़िक्र फरमायो। मूसा अलैहिस्सलाम, इस्माईल अलैहिस्सलाम, इदरीस अलैहिस्सलाम ऐं उन खां बाद में हारून अलैहिस्सलाम, इब्राहिम अलैहिस्सलाम। इहा अल्लाह पाक मुख़्तसर अंबिया जा ज़िक्र फरमाए करे फरमाई त उलाइका अल्लज़ीना अनअम अल्लाह, फरमाई त इहा उहा जमात आहे जिन जे मथां अल्लाह पाक इनाम नाज़िल करणु फरमायो। फरमाई त मिनन नबिय्यीन, उन्हनि जे अंदरि अल्लाह पाक नबूवत खे जारी करणु फरमायो। मिन ज़ुर्रियत आदम, फरमाई आदम अलैहिस्सलाम जी औलाद में अल्लाह पाक खे आदम अलैहिस्सलाम जी औलाद प्यारी आहे। इन आदम अलैहिस्सलाम जी औलाद में अल्लाह नबी बि पैदा करणु फरमाया, रसूल बि पैदा करणु फरमाया। ऐं इन आदम अलैहिस्सलाम जी औलाद में अल्लाह पाक पंहिंजो प्यारो महबूब मोहम्मद रसूलुल्लाह खे बि पैदा करणु फरमायो। फरमाई त इहो अल्लाह जो ख़ासो आहे, करम आहे, एहसान आहे, महिरबानी आहे इन आदम अलैहिस्सलाम जी औलाद जे मथां। फरमाई त वमिमन हमलना मअ नूह, ऐं फरमाई त नूह अलैहिस्सलाम खे बि असां कयोसीं ॿेड़े सां गॾु। नूह अलैहिस्सलाम खे उन सां गॾु जेके बि असी माण्हू ईमान आणण वारा हुया उन्हनि खे असां नूह अलैहिस्सलाम सां गॾु ॿेड़े जे अंदरि सवार कयोसीं। हाणे इहा बि अल्लाह तबारक व तआला जी महिरबानी हुई, जंहिंखे अल्लाह नूह अलैहिस्सलाम जे ॿेड़े में सवार करे त मर्ज़ी जो मालिक आहे। हाणे हालांकि अल्लाह पाक उन्हनि खे हथ खां पकड़े करे त कोन विहारियो नूह अलैहिस्सलाम जे ॿेड़े में। पहिरियां नूह अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जी वहदानियत जी दावत ॾिनी। उन्हनि जा क़ल्ब जेके आहिनि साज़गार हुया, उन्हनि नूह अलैहिस्सलाम जी दावत खे क़बूल कयो। क़बूल करण खां बाद में हाणे उहे अची विया ईमान जे दायरे में। ईमान जे दायरे जे अंदरि अचण खां बाद में हाणे जॾहिं सैलाब ऐं अज़ाब जो वक़्तु आयो, अल्लाह पाक जे नबी ऐलान फरमायो, फरमाई जेके ईमान वारा आहियो सभ जो सभु हिन ॿेड़े जे अंदरि सवार थी पओ। हुन बग़ैर कंहिं पुछण जे, बग़ैर कंहिं सवाल जवाब जे ॿेड़े जे अंदरि सवार थी पिया। अल्लाह पाक सॼी दुनिया जी ख़ल्क़त खे तबाह ऐं बर्बाद करणु फरमायो, सवाइ नूह अलैहिस्सलाम जे ॿेड़े जे अंदरि जेके हुन जे अंदरि सवार हुया उन्हनि सभिनीनि खे अल्लाह पाक आबाद करणु फरमायो। अहिड़े नमूने सां हाणे इहो नूह अलैहिस्सलाम जो ॿेड़ो हुयो। हिन वक़्त में अल्लाह जा जेके घर आहिनि इहे ॼण त नूह अलैहिस्सलाम जा ॿेड़ा आहिनि। इन रब जे घरनि में अची करे अल्लाह जे क़ुरान जे चवण ते ऐं ज़ाहिर आहे इहे उलमा जेके आहिनि अंबिया जा वारिस आहिनि, उन्हनि जो जेकर माण्हू चवणु न बि वठे त क़ुरान जे अंदरि सिधो सो हिन मस्जिदनि खे आबाद करण जो हुकुम लिखियो पियो आहे। मस्जिदनि खे आबाद करणो ऐं मस्जिदनि जे अंदरि अची करे नमाज़ खे वक़्त ते पढ़णु, इहो आबाद करण जो हुकुम लिखियो पियो आहे। हाणे जिन खे अल्लाह पाक हिन मस्जिदनि जे अंदरि अचण जी, उनखे आबाद करण जी, उन जे अंदरि 5 वक़्त नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाई। ॼणो त जहिड़ी तरह अल्लाह नूह अलैहिस्सलाम जे ॿेड़े वारनि खे तमामु आफ़ात ऐं अज़ाब खां बचाए करे उन्हनि जा ॿेड़ा पार करणु फरमाया, अहिड़ी तरह जेके अल्लाह जे घरनि खे आबाद कंदा, हेॾे फितने वारे ज़माने में नमाज़ जमात सां पढ़ंदा, तिलावत कंदा, अची रब जे घरनि खे आबाद कंदा, क़ुरान खे पढ़ंदा, अमल करण जी कोशिशि कंदा, इहे सभु ख़सलतूं अहिड़ियूं आहिनि सॼी दुनिया तबाह थी वञे, इहे रब जे घरनि खे आबाद करण वारा हमेशह उन्हनि जा ॿेड़ा पारी पार थी वेंदा। इहो अल्लाह जो एहसान आहे। उलाइका अल्लज़ीना अनअम अल्लाह, फरमाई त इन्हनि जे मथां मां रब जा इनाम आहिनि, मां रब जो एहसान आहे। इहा अल्लाह पाक जी महिरबानी आहे, वरना काइनात सॼी भरी पई आहे। इंसान खे पंहिंजे खाइण पीअण जो अकुल आहे, रब जे दर ते अचण जो अकुल न आहे। इहो असल में अल्लाह इन्हनि खे तड़े छॾियो आहे पंहिंजे दर तां। इहे नाफ़रमान आहिनि, इहे ईअं सम्झो त मलऊन आहिनि जेके अल्लाह जे दर तां तड़ियल आहिनि। अल्लाह तबारक व तआला जो इन्हनि जे मथां गुस्सो आहे, कावड़ आहे। उलाइका कल नाम बल मदल, फरमाई त जानवर त ठहियो, जानवरनि खां बि इहे माण्हू बदतर आहे।
फरमाईंदा वमिमन हमलना मा नूह वमिन ज़ुर्रियत इब्राहीम व इसराईल। फरमाई इब्राहीम अलैहिस्सलाम जी औलाद मां ऐं इसराईल चइबो याकूब अलैहिस्सलाम खे। फरमाई याकूब अलैहिस्सलाम जी औलाद मां वमिमन हदैना वजतबैना। फरमाई इन्हनि मां असां उन्हनि खे हिदायत अता फरमाईसे ऐं असां इन औलाद मां चूंडण फरमायोसे जेके सच्चा हुया, जेके इखलास वारा हुया, जिन असांजे नबियनि जी ताबेदारी कई, असां उन्हनि खे उन क़ौम मां चूंडे करे जन्नत जे अंदरि खणी आयासीं। इदा तुतला अलैहिम आयातुर रहमान। फरमाई जॾहिं उन्हनि जे मथां अल्लाह जूं आयतूं, रहमान जूं आयतूं, क़ुरान जा हुक्म या उन वक़्त जे किताबनि जा हुक्म जेके नाज़िल कया वेंदा हुया, फरमाई त उहे खर्रू सुजदा। फरमाई त किरी पवंदा हुया, सवाल जवाब न कंदा हुया, ईअं न चवंदा हुया त छो थियो, छा थी पियो, छाजे करे करो आयो, छा न थी पियो, इहे सवाल जवाब न कंदा हुया, बल्कि जॾहिं यकीन थी पवंदो न मुंहिंजे अल्लाह जो हुक्म आहे, फरमाई त जानी एतबार सां, माली एतबार सां ऐं पंहिंजे नियतुनि जे एतबार सां रब जे साम्हूं पंहिंजी पेशानी खे झुकाए करे बीह रहंदा। इहा आहे अल्लाह जी फर्मा बरदारी। हिकिड़ी ख़बर पई न बाबा रब जो हुक्म आहे, हाणे उन जे अंदरि चूचरा करणी न आहे। अल्लाह जो हुक्म आहे, मर्ज़ी आहे मुंहिंजे मालिक जी, उन जे अंदरि सवाल जवाब न थींदो त नमाज़ छो फर्ज़ कई, 5 वक़्त छो थी, हे माफ़ छो न थिया, ईअं छो थिया, हेतिरी रकात छो, इहे सवाल जवाब करणु मुस्लमान जो कमु हक़ ई न आहे। रब जो हुक्म अची वियो, ॻाल्हि ख़तम थी वई। हा हुजे जेकॾहिं आम इंसान जो हुक्म तो खणी माण्हू सवाल जवाब बि करे सघे थो, पर जेकॾहिं आहे रब जो हुक्म आहे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुक्म, उन खां बाद में सवाल जवाब करण जी गुंजाइश ख़तम थी वई। फरमाईंदा खर्रू किरी पिया, सुजदा, पंहिंजो पाण खे झुकायो, पंहिंजो पेशानी झुकायो, अमली एतबार सां, जानी एतबार सां चयो त मुंहिंजा रब तुंहिंजो हुक्म आहे, असांजूं जानी माल तुंहिंजे हुक्म ते कुर्बान। असुल फर्मा बरदारी, असुल ताबेदारी अल्लाह जी आहे। फरमाईंदा वदू की ऐं वरी रोईंदा हुया। असुल त कमाल इन जे अंदरि आहे न, कमाल इन जे अंदरि न आहे जो इंसान जेको चवण ई न वठे वते जेको रोईंदो रड़ियूं कंदे, न, कमाल इन जे अंदरि आहे अल्लाह जी मोहब्बत जे अंदरि अहिड़ी हिकिड़ी बारीकी रखियल आहे जो बानो जेतिरो अल्लाह जे वेझो थींदो न, उन जे अखियुनि में ओतिरा घोड़ा ईंदा। रोईंदो, अल्लाह खे बाॾाईंदो, रब खे अर्ज़ु कंदो, मुंहिंजा रब मां अमल कयो आहे, मुंहिंजा अल्लाह क़बूल तूं कर फरमाए। मुंहिंजी हिन ते का वॾाई कोन्हे, का हिन जे मथां आकड़ कोन्हे, का हिन जे मथां को दलील कोन्हे जो मां चवां त हा साईं मां वॾो जेको अमल करण वारो बंदी पियुमि, न, मुंहिंजा रब तो तौफ़ीक़ ॾिनी, अल्लाह साईं मां पंहिंजे हिसाब सां अमल कयां थो, अल्लाह क़बूल करण जी तूं महिरबानी फरमाए। फरमाईंदा खर्रू किरंदा, सुजदा, पंहिंजी पेशानी खे झुकाईंदा, सजदो कंदा, वबुकी आहे। फरमाई रोईंदा। इहे 3 ख़सलतूं अल्लाह ईमान वारनि जो ॿुधाइण फरमायो, जिन जे मथां अल्लाह इनाम करणु फरमायो। फरमाईंदा फखलफ मिन बादिहिम खल्फुन अदाउ सलात। उन्हनि खां बाद में ॿियनि जेको उन्हनि पुठी ॾिनी, अदा खल्फुन अदाउ सलात, उन्हनि जेको आहे नमाज़ुनि खे ज़ाया करे छॾियो, पुठी ॾिनो अल्लाह जे हुक्मनि खे, वक्तबाउ शहवात, शहवतुनि जे पोयां लॻी पिया। अवां ॾिसो त इहे शहवतुनि जे पोयां, इहे माण्हू जेके आहिनि बदकारी जे पोयां, टीवीनि जे पोयां, वीसीआर जे पोयां, गाननि जे पोयां, इहे कुकड़नि जी मेलियुनि जे पोयां, कुतनि जे पोयां, रिछनि जे पोयां, केतिरा नाला खणी, केतिरा नाला खणे, इहे गेमियुनि जे पोयां, अलाए केतिरियूं जेके नव सतूर काइनात जे अंदरि, फरमाईंदा सभिनि जे पोयां लॻी पिया, छॾियूं त सिर्फ़ु अल्लाह जा हुक्म छॾियो। फरमाईंदा वत्तबअु शहवात फसौफ यल्क़ौन गय्या। अन क़रीब तव्हां ॾिसंदा त इहे जेके आहिनि जहन्नम जे तरे जे अंदरि, गुमराही जे अंदरि किरंदा। इल्ला मन ताब। फरमाईंदा हाओ मौत खां अॻु में दरवाज़ो तौबा जो खुलियो पियो आहे, तौबा जो दरवाज़ो बंदि न आहे मौत खां अॻु में। फरमाई जंहिं तौबा कई ऐं व आमन व अमिल सालिहा, फरमाईंदा कामयाबीअ जा दरवाज़ा खुलिया पिया आहिनि, कामयाबीअ जा दरवाज़ा बंदि न थिया। इहो न आहे त सिर्फ़ु असां चूंडियासीं, ॿिया बि जेकॾहिं हाणे तौबा कंदा मौत खां अॻु में, वरी अमल सालिह कंदा, अल्लाह हुननि जे लाइ बि जन्नत लिखणु फरमाईंदा। फरमाई रब जा दर खुलिया पिया, माफ़ी जा दर खुलिया पिया आहिनि, केॾो बि गुनहगार आहे। ईअं न आहे त जेका दुआ क़बूल थींदी आहे नमाज़ीअ जी या क़ुरान वारे जी या आलिम जी या जेके बुज़ुर्ग जी नेकज़ारे जी, न, अल्लाह सभिनि जूं दुआऊं ॿुधणु फरमाईंदो आहे। पर रब जे साम्हूं अची करे बानो पंहिंजे गुनाहनि ते पेशेमान थिए, रब खे माफ़ी वठे। फरमाई त माफ़ी वठणु सची दिलि सां माफ़ी वठणु बहाने जो कमु आहे, सॼे ज़िंदगी जा गुनाह मां अल्लाह धोइणु फरमाईंदो, तौबा करे, अमल सालिह करे। फरमाई फउलाइका यदखुलूनल जन्नह, इन्हनि खे वरी असां जन्नत में दाख़िल कंदासीं, वला युज़लमून शैआ। फरमाई इन्हनि जे मथां ज़र्रे बराबर ज़ुल्म न कयो वेंदो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह जे क़ुरान खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।